अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक़्तु कराची डिफेंस जे वेठा आहियूं इताद कमर्शियल में। हिते हिन जो हमरा हिकिड़ो थर जो वीचारो मिलियो आहे। इन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हिन सां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे यार। ही लॉकडाउन जे दौरान कोई ॻोठु वियो हुयो, हिन पंहिंजो हिते नंढिड़ो ड्यूटी ते लॻायो। हिन वटि सेठ के हिन जा आहिनि, उहे मीराणी आहिनि, सिंधी आहिनि, ॾाइरकी जा ॿुधाए थो। ऐं हुननि जो हिते जिम खानो बि आहे कमर्शियल में, इताद कमर्शियल में। सो हीअ चवे थो त मूंखे हिते हाणे हुन मोटरसाइकिल जे केस मोटरसाइकिल कंहिं केस में हिनखे ॿधियो वेठो आहे संगरो हणी। तो माना संगर हणी ॿधल आहे। ही हमरा बंगले में हींअर खुली आयो आहे, हिते मूंखे मिलियो आहे अची। सो हिन सां वधीक हाल वाल तव्हांजे साम्हूं वठूं था। छा जो दिमाग़ जा जेको इलाज मुंहिंजो करायो न उहो 67 पिया हालत दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे। सही आहे। हीअ ॿुधाए थो त मोटरसाइकिल हिन वटि हिते बंगले में का बीठी हुई। ही हिन मोटरसाइकिल खे जेको हिन जो दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे, हिन मोटरसाइकिल खे ॻाल्हि बाहि ॾेई छॾी आहे, अलाए छा साड़े छॾियो आहे। हाणे हुन केस में ई ॿधियो वेठो आहे, हुनखां 30,000 भराइण जे लाइ। हाणे हीअ मिसकिन आहे, लॉकडाउन हुयो, हींअर का ड्यूटी बि न हुई हिनखे, ऐं हीअ बेरोज़गार हींअर वापसि मोटी आयो आहे। हाणे हिनखे हिते 30,000 जे केस में ई ॿधियो वेठो आहे। उमराणी आहे, सिंधी आहे। ऐं हिन सेठ खे हैफ़ हुजे, हिन सेठ खे जेको ग़रीब जेको उमराणी न बल्कि मीराणी हा सही थो ॿुधाए, मीराणी आहे। हाणे इहो सिंधी आहे माण्हू। इन माण्हू खे हाणे छा चइजे यार, जेको माण्हू ग़रीब हिकिड़े माण्हू मिसकिन खे जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन हिननि सर्टिफिकेट पिया आहिनि। दिमाग़ आहे कोन, दिमाग़ 2 महीना थिया 4 थिया न, बीमार वेठो हुनजी मूवी पई आहे मूं वटि। हमरा हिते वेठो आहे, हुन त मूवी पई आहे, चरियो थियो ॿधो वेठो मूवी पई आहे मूं वटि। अच्छा, चई थो हिनखे आउं चवां थो मूंखे घुराए ॾींदो। हिते छोकिरो वेठो आहे, तोखे घुराए ॾींदो। मूंसां ज़ुल्म आहे, मुंहिंजो केरु बि कोन आहे। न हाणे चवे छा थो इहो ॿुधायो, जवाबु ॾे कोन थो। मूंखे ॿधी वेठो आहे, 4 ॾींहं थिया आहिनि, मूंखे मानी कोन था घुराइनि, हुते ॿधी वेठा आहिनि ज़बरदस्ती। हाणे ॿधी वेठा आहिनि ज़बरदस्ती मूंसां ॿधी वेठा आहिनि। तव्हांखे केतिरो अर्सो थियो हिन वटि कमु कंदे? कमु मूं 15 ॾींहं करियो, सिर्फ़ु 15 ॾींहं करियो। पोइ मुंहिंजो दिमाग़ फ्री हुयो हितां खां। बाइक ॿुधां, मोटरसाइकिल खणी निकिरी आहे? मोटरसाइकिल खणी हितां निकिरी वियो। मोटरसाइकिल अलाए किथे आहे, कोई ख़बर कोन वीचारा। मूंखे राति जो खणी हिते अलाए केरु हुआ, पुॼो हुयो अमरकोट। अच्छा, अमरकोट मूंखे पुॼो हुयो। मतलब तव्हांखे ख़बर ई न आहे मोटरसाइकिल किथे छॾी आहे? हा, उहो मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा, हीअ त कोन्हे जेका प्लाट में सड़े थी पई, इहा त कोन्हे मोटरसाइकिल, इहा त कान्हे न? अच्छा यार, हिन वीचारे जो दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे। हीअ हिनखे 15 ॾींहं थिया आहिनि, को हिन कम ते अञा लॻो हुयो, ऐं मथां वरी बंगले में बीठल का मोटरसाइकिल खणी इहा बि निकिरी वियो। वरी हीअ चवे थो मूंखे का ख़बर न आहे, मूंखे होश बि न हुयो। जॾहिं होश आयो त हीअ पंहिंजे ॻोठु हुयो, हिनखे शायदि कंहिं मदद करे पुॼाए छॾियो हुते। सो हाणे इहो मसइलो आहे हिन जो यार। महिरबानी करे हिन जे वीडियो खे शेयर कयो। जेतिरा बि थरी हिते तव्हां रहो पिया, थर जा जेके थर सां तालुक़ आहे, उन सभु ॼणा गॾिजी करे हिन सेठ मां हिन जी जान छॾायो। ऐं सेठ बि यार आहे, मीराणी आहे, सिंधी आहे, ज़ाहिद नालो आहे, जंहिंजो हिते जिम खानो आहे कमर्शियल, इताद कमर्शियल में, हिते DH में फेज़ 6 में। सो हाणे हिन सेठ खे बि गुज़ारिश कंदासीं त महिरबानी कयो साईं, हीअ तव्हांजो पंहिंजो सिंधी आहे, ग़रीब आहे, मिसकिन आहे, हिन जो दिमाग़ी तवाज़ुन जॾहिं सही न आहे त पोइ हाणे हिन कुझु बि करे छॾियो हूंदो नुक़सानु। माण्हू पंहिंजी जान जो बि न ॾिसंदो आहे। मोटरसाइकिल थींदी आहे बढ़िया। सो एसि ताईं आहियूं, हिन खां पोइ वधीक तफ़सील तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन जो जेको कुझु आहे सेठ सां बि मुलाक़ात कंदासीं। फ़िलहालु हिन जी हीअ वीडियो आहे, हीअ हिते आयो आहे मूं वटि। सो वधीक तव्हां हिन वीडियो खे अॻिते शेयर कयो। हीअ थर जो आहे। तव्हांजो नालो छा आहे? गुलशेर नालो आहे। पाण केरु आहे? राइमो आहे। ठीकु आहे। हीअ ॿिया केरु आहिनि? तव्हां केरु आहियो? रमज़ान राइमो। हिन जे ॻोठ जा आहियो? ॿिए ॻोठ जा आहियो। चलो ठीकु आहे। हीअ हिते 2 ॼणा हमरा हिते मूंखे मिलिया आहिनि। हिननि इहा हिते शिकायत कई आहे अची पाण। हीअ चवे थो जेतिरो थी सघे मुंहिंजी मदद कयो। वरी महिरबानी। इंशाल्लाह दोस्तों हिन जी सॼी तफ़सील बि वठंदासीं, पोइ हिन वरी नए सिरे हिन जी वीडियो रखंदासीं। फ़िलहालु हिन वीडियो खे तव्हां ॾिसी शेयर कयो त जीअं कुझु वॾेरनि खे रहम अचे। हीअ ॾाइरकी जा वॾेरा आहिनि, हिते जिम खाना वग़ैरह खोलिया आहिनि, पर हिते थर जे माण्हुनि सां ई ज़ुल्म कनि था।